अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमण ऐं मां आहियां ज़ुबैर खोड़ो। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। IG सिंध गुलाम नबी मेमण मंशियात विकिरे ख़िलाफ़ कार्रवाइनि जो टास्क DSPs खे ॾेई छॾियो आहे। हर DSP 10 मंशियात फ़रोश खे गिरफ़्तार करे IG सिंध गुलाम नबी मेमण अहिड़ो हुकुम ॾिनो आहे जिन ते वधीक चवणु आहे त DSPs पंहिंजे सब डिवीज़न में कार्रवाई कनि, खेनि SP ऐं SHOs खां छूट हासिल हूंदी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, IG सिंध गुलाम नबी मेमण DSPs जे गैरफाल किरदार जो नोटिस वठी छॾियो आहे, जॾहिं त IG सिंध गुलाम नबी मेमण सूबे जे सभिनी DSPs खे मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करण जो टास्क ॾेई छॾियो आहे, जॾहिं त IG सिंध DSPs खे हुकुम जारी कंदे चयो आहे त हर DSP 10 बदनाम ज़माना जेके मंशियात फ़रोश आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कनि, जॾहिं त DSP पंहिंजे सब डिवीज़न में कार्रवाई कंदा, उन सां गॾु SPs ऐं SHOs उन सां गॾु मदद कंदा। ज़िले जे हर SSP खे 10 बदनाम मंशियात फ़रोशनि जी लिस्ट उमाणियल आहे। SSP जे रीडर खां उहा लिस्ट हासिल करे DSP कार्रवाई कयूं करनि ऐं उन सां गॾु जारी कयल जेको नोटिफिकेशन आहे उन में AIG ऑपरेशन समीउल्लाह सुमरे इहे पिणु जणायो आहे त मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बाद मज़बूत केस पिणु दाख़िल कया वञनि, जीअं अदालतुनि मां उन्हनि मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ जेको आहे सज़ाऊं मिलनि। उन सां गॾु गॾु SSPs ऐं SHOs ऐं DSP जेके केस कंदा उन्हनि में हाकारी किरदार अदा कंदा। उन सां गॾो गॾु इहे जेके लेटर जारी कयो आहे उन में 10 जेके मंशियात फ़रोश हूंदा उहे A कैटेगरी जा मंशियात फ़रोश हूंदा जिन ख़िलाफ़ DSPs कार्रवाई कंदा। जी वरी महिरबानी नाज़रीन, कराची खां अब्दुल्ला सोलंगी तफ़सील ॾिना आहिनि।